खैरपुर टाउन कमेटी ठेड़ी 2 जे वार्ड नंबर 4 जे पीपी उम्मीदवारनि इलेक्शन मुहिम तेज़ी सां शुरू कई आहे। इन हवाले सां उम्मीदवारनि हिकु जलसो ॻोठ वालण शाह में मुनक़द कयो, जंहिंमें सैयद बिरादरी, फुलपोटो बिरादरी, शेख बिरादरी, कल्होड़ा बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जिते पीपी उम्मीदवार बदरुद्दीन फुलपोटो सैयद नईम हुसैन शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त टाउन कमेटी ठेड़ी 2 जे वार्ड नंबर 4 जे सैयद मला ऐं ॻोठ भाणू फुलपोटो में तरक़ियाती कम गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां नाहिनि थिया। इलाइक़े में प्राइमरी ऐं गर्ल्स स्कूल बि नाहिनि। हिन जदीद दौर में असांजे घर में गैस बि नाहे। हिननि PPMNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जीलानी खां मुतालबो कयो त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।